न्योत्यो 6 में शुरुआत जो वचन 12 में एक थोड़ी सी पूर्व पीठ जा इस्राएलियूं ऐं यहोवा जे नज़र में बुरो कयो। इन जे लाइ उनखे उन जे लाइ चयो वियो कि 7 साल ताईं तूं इहो करे सघंदे, उन सां गॾु रहंदे। प्रभु छो करे उहो दयालु आहिनि, उन जे गॾाइण जी राह ॾिसनि था। जहिड़ो कोई हमेशह उहे इंसान खे उहो कमु कनि। प्रभु सभिनीनि खे चवंदा आहिनि कुझु बि करे सघंदा आहिनि जेको करिणो अथनि, चाहे कहिड़े बि वक़्तु हुजे, ऐं उन जो माण्हू जो इस्तेमालु कंदा आहिनि। जंहिंमहिल प्रभु चाहींदा आहिनि कि उन द्वारा कुझु चमत्कार थिए ॿिए कंहिंजी ज़रूरत पूरी करण जे लाइ। हाणे बि तव्हांखे ख़बर आहे, तव्हां कयो, ऐं जेकी चङाई थींदी आहे उहा चमत्कार रूप में थींदी आहे, ऐं जंहिंजे करे तव्हां साम्हूं ईंदव। घणेई दफ़ा प्रभु के इंसान जे ज़रिए कमु कंदा आहिनि, जंहिंजे करे उनखे ॻोल्हियईं। ऐं वचन 12 में इन तरह सां प्रभु असांजे प्रभु गिदोन ताईं पहुतो ऐं उन्हनि खे चयो, उनखे चयईं कि तूं यूहन्ना जा एतिरा दर्शन ॾेई करे चयो सुरवीर सुरमार उन सां गॾु आहिनि। गिदन उन्हनि सां चयो, हे मुंहिंजा प्रभु, मुंहिंजी विनती ॿुधो। अगरि यहोवा असां सां गॾु हुजे हा, पोइ असां मथां इहो सभु विपत्ति न अचे हा। ॿियो कुझु अहिड़ो ॿुधी सघो था, ऐं जेतिरो आश्चर्यकर्मी जा ज़िक्र असांखे परखनि था, ऐं असां तव्हांखे चऊं था कि तव्हां इन खां इहो कयो। उहे किथे हुया जंहिंमहिल असांखे त्याग ॾिनो? अगरि उहो असां सां गॾु आहिनि त असां सां इहो छो थियो? ऐं इन जे करे उहे सभु परेशानियूं थियूं। वचन 15 में उन्हनि गिदन खे चयो आहे, हे मुंहिंजा प्रभु, विनती ॿुधो, मां इसराइल खे कीअं छॾायां, मूंखे मार्गदर्शन ॾियो। जंहिंजे करे उहो चए थो, मूंखे ॿुधायो कि मां छा कयां। मूंखे पकड़े रखो ऐं मुंहिंजी कुल जी सेवा कयो, जंहिंजे करे घराणे में सभ खां नंढो आहियां। मां इहो कोन थो करे सघां प्रभु, मूंखे खोड़ सारी परेशानियूं आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे कि प्रभु तव्हांखे ख़बर आहे, उमिरि जी तरफ़ ध्यानु कोन ॾियो, मुंहिंजी सिख जी क्षमता कोन्हे। मां तव्हांखे ॿुधायां थी, प्रभु सां गॾु हूंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि कि असां निर्भय आहियूं, जेको बि चाहियूं त उहो करे था सघूं, छाकाणि त तव्हां असां सां गॾु आहियो। मां तव्हां सां गॾु आहियां। सिर्फ़ु रोज़ उथी करे छॾो, इहो न चओ कि कॾहिं ॾींहं तव्हां उथी करे हमेशह इहो चवंदा आहियो, प्रभु तव्हां कॾहिं वापसि ईंदव स्वर्ग मां, जीअं मां तव्हांजी महिमा करे सघां, तव्हांजी महिमा थिए। मां तव्हांखे ॿुधायां थी, मूंखे ख़बर कोन्हे, तव्हांखे ख़बर आहे कि कोन, पोइ तव्हां हर हिकु वटि बहानो ठाहींदव। बहाने जो थेलो आहे। इहा हिकु नंढी सी उदय शइ आहे जेकी असां वटि हर वक़्तु हूंदी आहे। ॿियो तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं प्रभु यादि करे बि कॾहिं बि शइ खे ज़िक्र कंदा आहिनि जेका थोरी चुनौती भरियल हूंदी। हा, मां वटि कुझु पैसा कोन आहिनि, मां इहो कोन थी करे सघां प्रभु। मां हिन जी योजना कोन ठाही आहे। इहो कोन थींदो आहे, मूं वटि हिन जी योजना कोन ठाही। प्रभु वरी बि मूंसां करणु चाहिनि था। मूंखे अहिड़ो महसूसु नथो थिए। तव्हांखे ख़बर आहे, असां थेलो खोड़ सारी शयुनि सां भरियल आहे। मूंखे ख़बर कोन कीअं, मूंखे सच में ख़बर कोन्हे कीअं। कंहिंसां तव्हां सोचियो था कि तव्हां उहो हिकु आहियो, कुझु शयूं कंदा आहियो जेकी तव्हां सच में सोचींदा आहियो ऐं तव्हां ॼाणींदा आहियो। मूंखे हाणे बि ख़बर कोन्हे मां छा थी कयां ऐं छा थी ॿुधायां।
मुंहिंजो मतिलबु आहे कि मां तव्हांखे ॿुधायां थी मुंहिंजे पेर में मसल जे बारे में ऐं मुंहिंजी कसरत ॿियो कुझु ख़बर आहे। कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां प्रभु तव्हां ते ध्यानु ॾिनो आहे, छा पियो मां कीअं हुन सां कयां। असां वटि ॿियो बि कुझु आहे अञा। ओह, मूंखे डपु थो लॻे। ठीकु आहे, पोइ वरी उहो करण जे लाइ सिखो। हर हिक जे बहाने सां थेले में कुझु न कुझु भरियल आहे। मूंखे लॻे थो बल्कि शइ जे अलावा इन शइ खे असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं मूंखे लॻंदो आहे त असां इन खे हाराए सघंदा आहियूं। इहो ॾाढो ॾुखियो आहे, पर असां सच में इन खे करे सघंदा आहियूं ऐं हटाए सघंदा आहियूं। मूं वटि हाणे बि हिन वक़्तु कुझु परेशानियूं आहिनि। मां हाणे कोन थी करे सघां। मां छॾो पंहिंजे पाण जे बारे में जीवन में मां हिन जे बारे में तयारु न आहियां। पोइ मूंखे मथे साल ॻोल्हे वठिजो। मूंखे ख़बर कोन्हे कंहिं मूंसां कीअं कयो आहे। तव्हां उनखे सुञाणे बि नथा सघो। मूं वटि केरु न आहे मदद जे लाइ। केरु मुंहिंजे पासे कोन्हे। मां हिन खां पहिरीं ईअं न कयो आहे। बहाने सां भरियल इहो थेलो। मां तव्हांखे चवणु चाहियां थी कि इहो सभु बंदि कयो। बहाना ॾियणु बंदि कयो। उहो कमु करणु शुरू कयो जेको प्रभु चवनि था। चओ, मां करे सघंदी आहियां जेको बि मूंखे करणो आहे पंहिंजे जीवन में। हाणे हलो सोच जी नंढी सी शाखा जे तरफ़ हलूं था इन श्रेणी में, ऐं जिते असांखे ख़बर पए उन सां गॾु भरोसो सां मुंहिंजे जीवन में जेको करण जी घुर्ज हुई मां करे थी सघां। ऐं लॻंदो आहे त मां इहो कयो आहे। जेकी मानसिकता सां गॾु हुन सां गॾु हुयमि ऐं मां उहो कयो ऐं हमेशह मां ख़ुशि रहियमि ऐं मूंखे नज़र आई उहे ॻाल्हियूं जेके मां करे सघंदी हुयमि ऐं मां उहो कई। मूंखे जेको मिलियो मां उन खां आनंद वरितो ऐं हमेशह आनंद वठंदी रहियमि। मां रस्तो पाईंदी रहियमि जेको बि हली रही हुयमि। ऐं उन जो मतिलबु इहो आहे त जेकी सभु ॻाल्हियूं मुंहिंजी दृष्टिकोण में हुयूं, छा करे प्रभु मूंसां गॾु आहे। वचन संहिता 27 ॾिसूं था ऐं जेको उहो चए थो ऐं तव्हांखे वधीक मिलंदो। तव्हां पंहिंजे जीवन में ख़ुशी महसूसु कयो। हल हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां मां केतिरा माण्हू घटि या वधीक नकारात्मक हुजनि? तव्हां मां केतिरा ई स्वाभाविक तरीक़े सां सचपच सकारात्मक? ओ, छा तव्हां मुंहिंजे लाइ प्रार्थना कंदव? छो करे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी मां इन में कमु कयो आहे। ॾिसो, देव पंहिंजो हथु मथे कई उत्साहित शयुनि जे लाइ। तव्हां सां ईमानदारी सां चवंदमि मां एतिरी नकारात्मक हुयमि। पोइ मूंसां गॾु इहो थियो हुयो, मां क्रोधित कंदी हुयमि ऐं मां पहिरीं ॻाल्हियूं इहो कंदी हुयमि छो त मां जो हुनखे थप हणी ॾियां। मूंखे न ॿुधायो ईअं हलंदो, छो करे मां हाणे दैनी थियण जो मज़ो वठी रही आहियां। ठीकु आहे, मां ॾाढी ख़ुशि आहियां प्रभु ने मूंखे उहो कमु ॾिनो। भजन संहिता 27:13। मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजो छा थींदो अगरि मूंखे भरोसो कोन्हे कि जेके जीवंत जीअण जी धरतीअ मथां यहुना भलाई सां ॾिसंदा आहिनि ऐं बेहोश थी वेंदा आहिनि। छा थींदो अगरि मां भरोसो कयो? मुंहिंजो मतिलबु आहे अगरि कंहिं शइ जे पुठियां असां भॼंदा आहियूं त असांखे छा मिलंदो आहे अगरि भरोसो न कंदा आहियूं? यहोवा जो रस्तो ॾिसंदा रहूं ऐं पंहिंजो हृदय पको कयो ऐं यहोवा जो रस्तो ॾिसंदा रहो जेको साम्हूं ईंदो ऐं इंतज़ारु कयो उन पके
रस्ते ते तव्हांखे कुझु न कुझु मिलंदो ऐं तव्हां उहो कयो। तव्हां इंतज़ारु नथा करे सघो। ॾिसो ख़ाली बीहो मिंट, ॾिसंदा रहो, उते बीहो। अचो नीति वचन ॾिसूं था। तव्हांजी पहिरीं सोच रखंदा आहियो, उद्देश्य ते कुझु सोचियो ऐं वेही रहो, उन ॻाल्हि खे महसूसु कयो। कहिड़ी बि हालत हुजे तव्हां उन ॻाल्हि ते सोचियो, मूंसां गॾु सुठो थियण वारो आहे, इहो सोचियो, मूंसां गॾु सुठो थींदो, कुझु सुठो थियण वारो आहे, छाकाणि त प्रभु मुंहिंजे पक्ष में आहिनि। हिकु सकारात्मक, उत्साही, उत्तेजित, जोशपूर्ण ऐं दृष्टिकोण। मूंखे लॻे थो असां हिन विषय में ॻाल्हाइण वारा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे मां नकारात्मक हुयमि ऐं मुंहिंजे पीउ मूंखे ईअं ई रहणु सेखारियो हुयो। उहे चवंदा हुया, तोखे ख़बर आहे ॿाहिरि जो हर कोई ख़राबु आहे, केर बि सुठो कोन्हे, तूं कंहिंजे मथां बि भरोसो कोन करे सघंदी आहे। अहिड़ो नज़रियो मुंहिंजे अंदरि विझी छॾी। इन तरह सां उहो ई थियो जेको मां सोचियो। ऐं ठीकु आहे, अगरि तव्हां मां केतिरा ॼणा सोचींदा आहिनि तव्हां अॻियां वधिया आहियो पंहिंजे घर में, जेको हमेशह सभु सयूं हुयूं ऐं चिड़चिड़ा हुया, पोइ इन लाइ मुंहिंजे जीवन में ॾाढो ई निराशा थियण करण ऐं सोचण जे कारण, ऐं जंहिंजे करे मुंहिंजी पहिरीं शादी पूरी तरह सां अस्त व्यस्त थी। छोकरे मूंखे ख़बर ई कोन हुई कि मां छा कयां ऐं मां जेको बि कंदी हुअमि उनखे घटि उणो ॼाणींदो हो। इन जे लाइ हिकु सुठो रिश्तो कोन ठहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे कि मूंखे क्लेश बि थियो हुयो। पोइ अगरि ॿार थींदा त उन्हनि खे बि क्लेश मिलंदो। हिन जे लाइ जॾहिं मां पवित्र आत्मा सां भरिजी वञण खां पोइ 1976 में ॾिठो, सचपच गंभीरता सां कमु कयो ऐं प्रभु सां गॾु हलिया। मां मसीह में जेके बि कमु कया हुया उन विषय खां ऐं मां सिखां पई कि मां प्रभु जे वचन जो अभ्यास कयां। ऐं ओ सुबुह जो उथी करे बाथरूम में वेही करे मां चवंदी हुयमि कि मेकअप करण खां पोइ अचानक सचपच उहो शइ साम्हूं आई जेको मुंहिंजे जीवन में अॻियां वठी वई ऐं जंहिंजे करे मां महसूसु कयो छो करे मां सही हुयमि ऐं इन करे मूंखे उहो नज़र आयो। ईअं मूंखे नकारात्मक, डरावनी भावना मुंहिंजे आसे पासे महसूसु थी। ओड़ीअ तरह सां जीअं ख़राबु शइ हूंदी आहे ऐं मूंखे ख़बर कोन हुई त हीअ बाइबल में आहे। ऐं मां सुञातो वरितो, प्रभु मुंहिंजे दिलि सां ॻाल्हायो। मां चयो, हे प्रभु, इहो छा आहे? मां हिन सां गॾु ज़िंदगी भर कीअं थी जी सघां? ऐं इहो छा आहे? पवित्र आत्मा मूंखे दुख भरियो ॾिनो। दुख भरियो बंधन। उन खां पोइ मूंखे यादि कोन्हे कि नीति वचन 15 तव्हां ॾिसो इहो। ऐं जेको यादि ॾुखियो हुयो ऐं उन मूंखे ॿुधाई त इन सां भरियल जेको जीवन हूंदो आहे उहो मां तोसां रोज़ बोझ में वेंदा आहियूं ऐं उन परिस्थिति ऐं परेशानियुनि जी तरफ़ ध्यानु कोन ॾींदा आहियूं बेपरवाही सां। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां थी कि जेकी बि ॻाल्हि हुई उहो शैतान चाहे थो ऐं जेकी बि ॻाल्हियूं थींदी हुई उन हालतुनि में मूंखे हमेशह इहो ई थियो, संदेश आयो कि तोखे ख़ुशी सां रहणो आहे, भले तूं दुखी हुजी पर तोखे ख़ुशि रहणी आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर? ऐं ॾिसो, असांजी ख़ुशी असांजी, छाकाणि त ख़ुशी कोन्हे त परिस्थिति कोन ईंदी। ऐं पोइ असां सोचंदा आहियूं त ॾिसो शैतान जी शयूं असांखे अस्त व्यस्त करे रही आहे ऐं बिगाड़े रही आहे। तव्हां उन खां ॿाहिरि निकिरो ऐं पुठियां वञो ऐं ॾिसो कि तव्हां छा कयो आहे ऐं तव्हां छा छॾियो आहे। ऐं तव्हांजी ख़ुशी इन जे लाइ न ॾेखारो जेको तव्हांखे खपे ऐं न मिलियो आहे। इहो ज़रूरी आहे तव्हां पंहिंजो संबंध ठाहे रखो, ख़ुशीअ जो ऐं आनंद जो, उत्साह जो,
पंहिंजे जीवन में। ऐं मां थकिजी पई आहियां माण्हुनि खे ॿुधाए ॿुधाए करे कि उत्साह सां सामनो कयो, उत्साह सां सामनो कयो। असांखे हर शइ जो सामनो करिणो आहे उत्साह सां भरे करे, चाहे कुझु बि हुजे असांजे जीवन में। मूंखे भरोसो आहे अॼु मूंसां गॾु कुझु सुठो थियण वारो आहे ऐं तव्हां चवंदव ठीकु आहे, अगरि कोन ठीकु थियो त तव्हांखे ॿिए ॾींहं ते कुझु विश्वास रखिणो आहे ऐं तव्हां उहा घोषणा करे छॾियो कि तव्हांखे इन जी घुर्ज आहे ऐं तव्हां उनखे शैतान खे हटाए छॾींदव। मां तव्हांखे बीह करे ॿुधाईंदमि ऐं ॾेखारींदमि त तव्हांजे जीवन में कहिड़ी गवाही आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी जेकी शोषण तूं काबू पैर थो करे ऐं तोखे नकरी ऐं तुंहिंजे कुझु बि कोन थियो ऐं तूं शुरूआति कई पर दुनिया भर में जेकी सेवकाई कई ऐं तूं सची कई। मां हाणे बि हिते ई बीठी आहियां ऐं मूंखे किथे वञण जी योजना बि कोन्हे, छो त हाणे मूंखे भरोसो आहे मां उहो सभु कुझु करे सघंदी आहियां जेको जीवन में करिणो आहे। ऐं मां फ़ैसिलो करे वरितो आहे मुंहिंजे मन में ओड़ो ठाहे करे कुझु बि हुजे मां उनखे सकारात्मक रीतिअ सां ॾिसंदमि ऐं भरोसो कंदमि सभु शयुनि में। तव्हांखे ख़बर आहे मूंखे भरोसो आहे हर शयुनि में सुठो आहे अगरि उन में ॾिसूं पोइ। तव्हांखे ख़बर आहे छा तव्हां भरोसो कयो आहे उन शयुनि ते सुठो आहे कि न, ऐं तव्हांखे थियण वारा कम जेकी शयूं आहिनि ऐं भावनाऊं आहिनि उनखे तव्हां पंहिंजे जीवन में उथल पुथल न करणु ॾियो। ॿुधायो हाणे तव्हां जवाब ई न ॾेई सघंदव। ऐं कॾहिं कॾहिं हाणे बि मूंखे हुन सां झगड़ो करिणो पवंदो आहे। जीअं कि असां वटि 2 पुट आहिनि, असांजी सेवकाई आहे, खोड़ सारा योगदान आहिनि ऐं मुख्य हर ॾींहं जी ॻाल्हियूं। ऐं कॾहिं कॾहिं उन मां कंहिं चयो मूंखे तव्हां सां तव्हांजे पीउ जे बारे में ॻाल्हाइणो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे मां उद्देश्य मथां कमु कंदी आहियां। जॾहिं मूंखे उहे भावना ईंदियूं आहिनि त मां सोचींदी आहियां न मूंखे भरोसो करिणो आहे। मां सही में सचपच सही में सुठी ॿुधायां। ऐं ख़बर अथव मां इहो सिखियो आहे जेको बि कुझु बि हुजे मां हुनजो सामनो कंदमि। जेको बि कुझु बि आहे मां उनखे संभालींदमि। हलो हाणे जेको कुझु तव्हांजे जीवन में ईंदो तव्हां उनखे संभालींदव। तव्हां मां केतिरा सोचींदा आहिनि इहा हिकु समर्थ शांति वारी सोच आहे। सोचे ॾिसो। ख़बर अथव दाऊद चवंदा आहिनि ठीकु आहे ऐं दाऊद जे लाइ इहो चवणु सवलो आहे, उन जे लाइ इहो चवणु सवलो आहे छाकाणि त उनखे भरोसो आहे जेको बि थींदो सुठो थींदो। उनखे मुंहिंजी परेशानी कोन हूंदी आहे। ठीकु आहे तव्हांखे ख़बर आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे त दाऊद चवंदो आहे कि खोड़ सारी शयूं आहिनि, तव्हांखे भॼन सहित इहो कमु करणु खपे ऐं जेकी कम आहिनि उनखे कोशिशि करे तव्हांखे मुक़ाबिलो करिणो आहे ऐं जेकी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि तव्हांखे उनखे सवलाईअ सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ऐं उनखे धोखो ॾिनो ऐं जेके उनखे चयईं कि तोखे व्यभिचार सां थी करे ऐं परमेश्वर ॾिनो निराशा कई ऐं उनखे त बि ख़बर पई त उनखे छा मिलियो हुयो। हिकदमि युद्ध थियो ऐं हुन चई छा केतिरी डरावनी थींदी, मुंहिंजी ज़िंदगीअ में छा थींदो मूंखे भरोसो कोन्हे, पर मूंखे ख़बर आहे अगरि मुंहिंजो भरोसो कोन हुजे हा मां प्रभुअ जी भलाई ॾिसंदमि, स्वर्ग में कोन वेंदमि पर जिते जीअंदो आहियां धरतीअ ते उहो चवंदो आहे कि मां हर ॾींहुं धरतीअ मथां हुयमि, मुंहिंजे लाइ कुझु सुठो थियण वारो आहे। आमीन। तव्हांखे ख़बर आहे इन शइ खे चवणु केतिरी मर्फ़िक नियम ऐं मूंखे कोन थी सम्झां। हिन जी ख़बर अथव पोइ हिकु वास्तव में इंसानु हुयो, मुंहिंजे हिसाब सां कहाणी अहिड़ी हुई कि जेके उहो कमु कंदो हुयो जहाज कंपनी ते, उन सां कुझु ग़लती थी वई, पोइ हुन फ़ैसिलो कयईं कुझु ग़लति थियण वारो आहे। तव्हां मां केतिरे माण्हुनि इन मर्फ़ी नियम जे बारे में ॿुधो आहे, मतिलबु कंहिंखे बि ख़बर कोन्हे इहो इंसानु केरु आहे ऐं सभई चवंदा आहिनि कि हिन विषय ते ॿुधो आहे, हवाई जहाज कंपनीअ में कमु कंदो। ख़ैर मां पंहिंजो जॉयस नियम ठाहींदमि।
एमेन। जेके सही थियणो आहे थींदो ई आहे। कहिड़ी बि शइ जीअं ॾिसण में अचे ओतिरी दुखी कोन हूंदी आहे, जेके असां ॾिसूं था सुठी हूंदी आहे। कोई बि वक़्तु मर्फ़िक जे नियम जे विषय जे में ॿुधायां थी। हिकु मर्फ़िक केरु आहे ॿुधाइणु चाहियां थी जॉयस जी नियम जे बारे में। पकी इहो प्रभुअ जो नियम आहे। मां थोरो मज़ाक पई कयां। सकारात्मक नज़रियो रखिजो, सची में ॾिसिजो जेको बाइबल चए थी त असांखे उन सां ईमानदारी करणी आहे। उन जी परेशानी भयानक थींदो आहे, पर नज़रियो सुठो रखो। यासूफ, दाऊद, एस्टर, रोद, पॉलस, मूसा, इब्राहिम, असां इन जी तारीफ़ कंदा आहियूं। असां इन खे पंहिंजो हीरो मञींदा आहियूं। मां इहो थोरो सुठो मापण जे लाइ ॿाहिरि फिटी कंदी आहियां। इन जे विषय में चवण जे लाइ घणो वक़्तु कोन्हे, लेकिन असां उन जे लाइ भागवत आहियूं ऐं उन खे सोचियूं। तव्हां उन जी सोचणु घुर्जे ऐं तव्हांखे मनोदशा मिलंदी त तव्हांखे शिकायत करणियूं आहिनि ऐं तव्हां छा था कयो। तव्हांखे ईमानदारी सां चवणो आहे, बिना शिकायत जे तव्हां नाश कंदव। तव्हां सभिनीनि खे चुनौती थी ॾियां त तव्हां सिखो, हर हिक खे। मूं वटि हिन जे मथां सेखारण जे लाइ टाइम कोन्हे, पर मां चवां थी तव्हां ध्यानु रखो। अॼु मां चाहियां थी कि तव्हां ॿई शइ जे लाइ मनोदशा ठाहियो। प्रभु जी आज्ञा तकड़ी मनो। मां प्रार्थना कंदी आहियां, आज्ञा जो पालन कंदी आहियां। जेको प्रभु मूंखे चवंदा आहिनि उहो ई कंदी आहियां। मां बहानोबाज़ी कोन कंदी आहियां। मां आज्ञा जो पालन जल्दी कंदी आहियां। निर्गमन 24 ॾिसूं था। आयत 7 मूंखे सुठो लॻंदो आहे। तव्हां पढ़ण जी किताब खे खणी करे माण्हुनि खे पढ़ी करे ॿुधायो, उहो ॿुधी करे उन्हनि चयो जेको यहोवा चयो आहे उहो सभु असां कंदासीं ऐं उन जी आज्ञा मञींदासीं। त प्रभु जो वचन ॿुधो, पर उन जो उहो कॾहिं ॿुधो न आहे। जॾहिं उहे वचन खे ॿुधण जे लाइ आया हुआ ऐं उन्हनि खे पक कीअं हुई, मूंखे सिखणु घुर्जे जेको मूंखे करिणो आहे ऐं चाहे कुझु बि वञे मां उहो ई कंदमि। मूंखे अचरज थींदो आहे छा थींदो अगरि तव्हां पंहिंजो स्वभाव इन तरह सां ठाहे छॾियो, किथे बि तव्हां वञो ऐं वचन चओ। मुंहिंजे जेको कार्यक्रम जे लाइ टीवी हलाईंदा आहिनि, जॾहिं कॾहिं बि तव्हां चर्च में वेंदा आहियो, जिते बि वेंदा आहियो, उन सम्मेलन में ऐं सभाउनि में या CD DVD ॾिसंदा आहियो, रेडियो ते ॿुधंदा आहियो, तव्हांजी मनोदशा थियणु घुर्जे कि तव्हां सिखो। छा तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां में थियण वारा मसीह तरफ़ां सभु कुझु करे सघंदा आहिनि जेको प्रभु चाहिनि था तव्हां कयो, पर इहो करण जे लाइ तव्हांखे मां करे सघंदी आहियां। इहो सोचणु खपे। असां सोचींदा आहियूं, उहो आहे त असां थींदा आहियूं तव्हांजे वीचारनि खे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।